काज़ी अहमद खां ख़बर शेयर कंदा। काज़ी अहमद भरिसां डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर, एक ॼणो फौत थियो आहे। नेशनल हाईवे ते ताज पेट्रोल पंप भरिसां तेज़ रफ्तार डंपर मोटरसाइकिल के टक्कर आयो। हादसे में चंगेज़ कॉलोनी जो रहवासी राशिद कुरैशी थड़े ते फौत ऐं संदसि पीउ अब्दुल लतीफ़ कुरैशी सख्त ज़ख्मी थी पियो। लाश ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतकिल कयो वियो। हालत गणती जोगी हुजण सबबि ज़ख्मी के नवाबशाह न्यो वियो। फौती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ख़बर शेयर करूं काज़ी अहमद खां। काज़ी अहमद भरिसां डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो, एक ॼणो फौत थियो आहे। नेशनल हाईवे ते ताज पेट्रोल पंप भरिसां तेज़ रफ्तार डंपर मोटरसाइकिल के टक्कर हयो। हादसे में चंगेज़ कॉलोनी जो रहवासी राशिद कुरैशी थड़े ते फौत थी वियो। संदसि पीउ अब्दुल लतीफ़ कुरैशी सख्त ज़ख्मी थी पियो। राशिद ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतकिल कयो वियो। हालत गणती जोगी हुजण सबबि ज़ख्मी के नवाबशाह न्यो वियो। फौती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।